नवाज शरीफ 4 सालनि खां पोइ वतन वापसी लाइ दुबई एयरपोर्ट तां ख़सूसी उड़ान ज़रिए पाकिस्तान लाइ रवानो। नवाज शरीफ जो उमीद पाकिस्तान नाले ख़सूसी जहाज़ दुबई एयरपोर्ट तां 10:42 ते पाकिस्तान लाइ रवानो थियो। नवाज शरीफ सां गॾु 148 मुसाफ़िर बि जहाज़ में मौजूद। दुबई एयरपोर्ट ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे नवाज शरीफ चयो त पाकिस्तान में हथ वठी हालतूं ख़राब कयूं वयूं। इन्हनि हालतुनि खे असां पाणी सुधारे सघूं था। इहो पाकिस्तान जितां लोड शेडिंग ख़त्म थी वई हुई, छा इहो पाकिस्तान अॼु नज़र अचे थो? अॻूणी हुकूमत जे 4 सालनि दौरान मुल्क पुठिते हलियो वियो। असां 28 मई वारा आहियूं, 9 मई वारा न आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।